नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत ईद उल अज़हा जे मौक़े ते पाकिस्तान में अवाम खे पेट्रोल जे अघनि में वाध करे ईद जो तोहफ़ो ॾिनो आहे। पेट्रोल 5 रुपया 40 पैसा वधाए छॾियो। इन मौक़े ते खिपरो जे शहरनि जो चवणु आहे त पेट्रोल जे वधण सां हर शइ में वाध थींदी। हर शइ चढ़ी वई आहे न, कहिड़ी शइ पेट्रोल खां वठी हर शइ चढ़ी वई आहे। पोइ हाणे हुन में जेको बि गवर्नमेंट ॼाण कंदी पोइ हुनखे छा कंदा आहियूं पाण। अच्छा, गवर्नमेंट का ये कहिड़ो मुतालबो कंदो? भई इहे सस्तियूं कयो, जेके शयूं सस्तियूं आहिनि, ग़रीब माण्हू खे रिलीफ मिले, जेके उन्हनि खे राहत ॾींदा इहो जेको नथा खाई सघनि या हली सघनि। कंहिं वटि त पेट्रोल कोन आहे, उहो बिना पेट्रोल उन्हनि लाइ बि ग़रीब माण्हुनि लाइ बि तकलीफ़ आहे न। पेट्रोल आहे 100 रुपये लाइ, हाणे 100 रुपये में छा थींदो? कहिड़े शहर में वेंदा हुन तो रसी सघूं, तो हली कोन थो सघे पेट्रोल। घटि में घटि पेट्रोल आहे, मोटर साइकिल आहे, उनखे त रियायत करे ॾियणु खपे। घटि में घटि बाबा फ्री करे छॾे गवर्नमेंट। इमरान ख़ान खे इहा हुकूमत कंदासीं कोशिशि त अला करे त थिए। कई कुझु कोन था सघूं। गवर्नमेंट मांगी कयो, हिननि जो कसूर ई कोन्हे पंप वारनि जो। असीं इहो कंदा आहियूं बसि सस्तो करनि ग़रीबनि लाइ, ॿियो हाणे कहिड़ो मुतालबो कंदा हुआ। पेट्रोल तक़रीबन हर दफ़े महांगो कयो पियो। हिन दफ़े पेट्रोल असीं ज़िंदगी गुज़ारण असांजे लाइ मुश्किल थी वियो आहे, ज़िंदगी तंगी थी वई आहे। इहो सॼो महांगाई थी, महांगाई अवाम खे असीं अवाम ते ॾाढो इहो वज़न कयो वियो आहे। ऐं असीं हुकूमत खे गुज़ारिश कयूं था त पेट्रोल खे महिरबानी करे सस्तो कर, न त पोइ ॿीहर इहो वोट अव्हांखे कोन मिलंदो, इन हुकूमत के वोट कौन मिला। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।